भोजदार वडा में लॉकडाउन सबब मुतासिर थियलनि हुकूमत खां सार लहण जो मुतालबो कयो आहे। यूसी टालपुर वडा जे मेंगवाड़ मोहल्ला जे रहवासियनि नंदलाल, मोची कृष्ण कुमार, महाराज आतमदास ऐं ॿियनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त लॉकडाउन खे 13 ॾींहं गुज़री विया आहिनि पर हुकूमत पारां का बि सार न लधी वई आहे, जंहिं करे असांजा बच्चा बुखूं काटण ते मजबूर आहिनि। अॼु कोरोना वायरस खे 12 खां 14 ॾींहं गुज़री विया आहिनि त हिन महिल ताईं कोई बि नुमाइंदो असां वटि लड़ी कोन आयो आहे। एतिरे क़दुरु जो असांजे मोहल्ले में सभु रहंदड़ वीचारा सभु मज़दूर तबिको आहे, को दर्जी आहे, को सिर त गाड़ी खणण वारो, को गंढ टोप वारो आहे। इन जे करे वीचारा सभु घरनि ताईं महदूद आहिनि। तव्हां ॾिसो था पिया त सभु घर दर लाक लॻा पिया आहिनि। अॼु ताईं कोई बि घरऊं कोन थो निकिरे। गवर्नमेंट जे हुकूमत जे तहत जॾहिं असांखे दरवाज़ो तव्हां बंदि करायो आहे त ख़ुदा बराए महिरबानी राशन बि असांखे पुॼाए ॾियो। यूसी टालपुर वडा जा रहवासी आहियूं, मेंगवाड़ महला, कृष्ण कुमार, मोची ऐं भोज़ार वडा विया आहियूं, जेके असांखे 13 ॾींहं थी विया आहिनि घर वेठा आहियूं। अॼु ॾींहुं ताईं कोई बि असां वटि नुमाइंदो हली कोन आयो आहे। तव्हांजो छा हाल आहे, तव्हां वटि छा कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे? असांजा बच्चा बुख ते वेठा आहियूं, असां पाण दरपदर थिया वेठा आहियूं। 100-150 घर जो असांजो महलो आहे। अॼु ॾींहुं ताईं MNA MP असां को लड़ी कोन आयो आहे। बराए महिरबानी करे असांजी को मदद कई वञे, सहकार कयो वञे असांजे ॻोठ जो। एहतियात कंदड़नि आला इख्तियारनि ऐं सरहदी वारनि खे अपील कई त राशन फराहम करे बुखूं काटण खां बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk